शहजादकोट के मुख्तलिफ इलाकों में वाक़ कब्रिस्तानों पर कब्ज़ा माफिया का कब्ज़ा ताहाल बरकरार। इंतज़ामिया के अदम तवज्जुही के बायस आए रोज़ मुख्तलिफ जानवरों की जानिब से कब्रिस्तानों में बेहरमती का सिलसिला भी जारी। तो कब्रिस्तान जो सो एक जगह जका असांजा माण्हू मरन था उन्हनि खे जेकर पूरे था चओ उन ते कब्ज़े खोर बासर आहिनि वॾेरा आहिनि जेके ताक़तवर आहिनि उहे उन्हनि ते कब्ज़ा करे पंहिंजूं जायूं अॾावत कनि था। दुकान चौधी वारी ॾियारे करे कब्ज़ा माफ़ियनि ख़िलाफ़ क्रैक डाउन कयो वञे, उन्हनि ख़िलाफ़ एक्शन खयो वञे तो सुभाणे खां पोइ कंहिं कब्रिस्तान या कंहिंजी इन जी बेहुरमती न थिए। उते जानवर अचनि था गॾ तोड़े कुत्ता उन्हनि क़बरुनि जे मथां सुता पिया आहिनि। असां हुकूमत खां इहो ई मुतालबो था कयूं त कब्रिस्तान खे चौधी वारी ॾेई करे असां माना इहो न इंसाफ़ कयो वञे। कब्रिस्तान एक मोहन जी पेरापटी आहे ऐं जिथे असां सभिनी खे ओॾे ई हलणो आहे। असां जीअरनि जा माल त कोन था छॾियूं पर कब्रिस्तान बि असांजा महफ़ूज़ न आहिनि। उनमें तजर वारो कब्रिस्तान हुजे, कुड़क वारो हुजे या हे ग़रीब आबाद वारो मासूमन वारो हुजे या ख़्वाजा अहमद वारो हुजे। अॻिले साल जज नोटिस वरितो ऐं उन अची छापा बि हया, विज़िट बि कई। ॾाढी उमेदु पैदा थी त हाणे चौधरी वारियूं निकिरंदियूं, कब्रिस्तान जी वारसी थींदी। पर उहे जेके कुझु हो ड्राहे विया हुआ मशीन जे ज़रिए जज साहब, उहे वरी ठहणु शुरू थिया आहिनि। ख़्वाजा अहमद पाण ॾिसी आया आहियूं त उते वरी कमरा ठहणु शुरू थिया आहिनि जेको पट कराया हुआ जिते पोल्ट्री फार्म हुआ। वरी उते साॻी पोल्ट्री फार्म बि चालू थी वियो आहे त वरी तामीर बि शुरू थी वई आहे। अहिड़े नमूने सां तव्हां जंहिं बि कब्रिस्तान ते वेंदो, भली ॿाराड़ी हुजे, तव्हां बाणजी वाण सां निकिरो, वॾो तारीख़ी कब्रिस्तान आहे जिथे गुल मोहम्मद शाह जो ॾाॾो जीवन शाह बि उते रखियल आहे, उनजो बाबो, उनजी वालदा। उन कब्रिस्तान खे बिल्डोज़र घुमाए 2-3 कब्रूं छॾे बाक़ी सभिनी खे हराइणी आहिनि। त अहिड़े नमूने सां त जॾहिं असांजा कब्रिस्तान महफ़ूज़ न आहिनि त असांजी ज़िंदगियूं त ऑटोमेटिकली गैर महफ़ूज़ आहिनि। इस हवाले से शहरियों का मजीद कहना था कि मुख्तलिफ कब्रिस्तानों पर कब्ज़ा माफिया का कब्ज़े का सिलसिला मुसलसल जारी है, मगर अफसोस के मुंतखब नुमाइंदों की जानिब से कोई खातिर ख्वाह किरदार अदा न करना समझ से बालातर है। कैमरा टीम के साथ गुलाम अली इब्राहिम, वश TV, शहजादकोट।